तव्हांजे ख़्वाहिश जे मुताबिक़ मां तव्हां सां मिलण अची वियुसि। छा खाईंदो पीअंदो? न कुछ भी ना, थैंक यू। शर्मायो न, इनखे पंहिंजो ई घर सम्झो। इहो थोड़ो मुश्किल आहे, छो जो मूं जहिड़े शख़्स जे लाइ एॾे वॾे घर जो तसवुरु करणु नामुमकिन आहे। मां जहिड़े घर में रहंदो आहियां मुंहिंजे लाइ उहो काफ़ी आहे। सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, हाणे मां तव्हांजे वादे जे मुताबिक़ तव्हां सां मिलण अची वियो आहियां। हाणे ॿुधायो छा था चाहियो? तोखे थी चाहियां। तव्हांखे ख़बर आहे इहो मुमकिन न आहे। वसीम, पोइ तूं ॿुधाए त मां छा कयां? मूं वटि हिकिड़ो ई त रस्तो आहे जेको सिर्फ़ तो ताईं मूंखे वठी थो वञे। ॾिसो, तव्हांजी ऐं मुंहिंजी सोच में इहो ई फ़र्क़ु आहे। इंसान जे साम्हूं हिकु न पर कई रस्ता हूंदा आहिनि, बस ज़रूरत उन्हनि खे ॻोल्हण जी हूंदी आहे। रस्ता भले खोड़ सारा हुजनि, पर मंज़िल त सिर्फ़ हिकिड़ी हूंदी आहे न। ऐं मुंहिंजी मंज़िल सिर्फ़ तूं आई वसीम, सिर्फ़ तूं। पर इहो कीअं थो थी सघे? असां त हिक ॿिए खे अञा चङी तरह ॼाणियूं बि नथा। ऐं इहो कीअं थो थी सघे त एतिरे घटि वक़्त में को इंसान ॿिए इंसान खे एतिरो चाहण लॻे? वसीम, मां आम इंसान न आहियां, मां मायरा आहियां। मायरा मूंखे ॿियनि सां न मिलाए। ठीकु आहे, मां तव्हांखे नथो भेटायां, पर अगरि मां तव्हांखे इहो चवां त मां तव्हांखे नथो चाहियां ऐं तव्हां सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ नथो रखणु चाहियां त कहिड़े तालुक़ जी ॻाल्हि पियो करीं तूं? तव्हां जेको बि नालो ॾियणु चाहियो, मोहब्बत जो, चाहत जो। वसीम, तू मूंसां थोड़ो वक़्त गुज़ारे ॾिस, तोखे पाणे मूंसां प्यार थी वेंदो। मां तव्हां सां को तालुक़ रखणु नथो चाहियां। मां तोखे बर्बाद करे छॾींदसि। छा? ही जेको तूं ॾींहुं राति तरक़ी करीं पियो न, हिकु झटके मां तोखां खसी वठंदसि। तूं सम्झी थो न? तव्हां मूंखे धमकी पिया ॾियो? वसीम, मां तोखे हासिल करण जे लाइ कुझु बि करे सघां थी, पर तव्हां ज़बरदस्ती मुंहिंजी मोहब्बत हासिल नथा करे सघो। पर तोखां तुंहिंजो थोरो वक़्तु घुरी सघां थी। छा जे लाइ? मुंहिंजी मोहब्बत हासिल करण लाइ? शायद कंहिं ॿिए कम जे लाइ। हो छा? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।